नाज़रीन, एक तरफ़ सॼे सिंध अंदरि पुलिस पारां जेको आहे त सरेंडर पॉलिसी ते जेको आहे धाड़ेलनि खे आमादा करण जी कोशिशि कई पई वञे। चयो पियो वञे त केतिरा बि कंहिं धाड़ेल मथां इनाम मुक़ररु थियल आहिनि उहे अचे हथियार फिटा करे कानूनी जेके केस आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾिए। त ॿिए तरफ़ हर आए ॾींहुं जेके जुड़तू मुक़ाबला आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। दादू वारो मामिलो अञा जेके अदालत में हलंदड़ आहे उते पुलिस ऑफिसर हाज़िरियूं ॾियनि पिया त गुज़िरियल राति वरी फैज़गंज वारे इलाइक़े में 3 नौजवाननि खे पुलिस मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो। उन्हनि जे वारसनि पारां एहतजाज कयो पियो वञे। इहे इल्ज़ाम आहे पुलिस मथां त उन्हनि वांगार वही उन्हनि नौजवाननि खे क़तल कयो आहे। आए ॾींहुं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नौजवाननि खे फुल फराए करे पुलिस पंहिंजी अदालत क़ाइमु करे छॾी आहे। कंहिं पुलिस खे इहो अख़्तियार ॾिनो आहे त हू माण्हू मारे, कंहिं आख़िर पुलिस खे इहो लाइसेंस ॾिनो आहे। वरी जॾहिं अदालतनि में पेश थियनि था त सवाल पुछियो थो वञे त भई छो नौजवाननि खे नाहक क़तल कयो आहे, त नो कमेंट्स चई करे जान छॾाइण जी कोशिशि कई पई वञे। अॼु बि दादू जी अदालत में जॾहिं SSP दादू पहुतो, पुछियो वियो त भई छो नादर जमाली खे नाहक क़तल कयो वियो, नो कमेंट्स चई पुलिस ऑफिसर पंहिंजी जान आजी कराए छॾी आहे। आख़िर कॾहिं जेको आहे हीउ नाहक माण्हू मारण वारो सिलसिलो आहे, पुलिस जी जेका पंहिंजी अदालत आहे, इहा आख़िर कॾहिं ख़तमु थींदी? इन सॼे मामले ते हीउ मामिलो आहे छा? उतां जो मक़ामी MP आहे शिराज राजपर, उन ते बि मुबैना इहो इल्ज़ाम आहे त इहे साॻियुनि नौजवाननि सां हुनजो मामिलो हलंदड़ हो। ज़मीन जे मामले ते हिकु मुबैना ऑडियो बि साम्हूं आई आहे जंहिंमें शिराज राजपर साहब उन्हनि खे धमकियूं ॾींदे ॿुधी सघिजे थो। असांजी कोशिशि हुई त शिराज राजपर साहब बि अचंदा, उनजो मौक़िफ़ शामिलु थी सघे हा, उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं आहे, पर उन्हनि सिर्फ़ु हिकिड़ो लेटर मोकिले पंहिंजी जान आजी करे जंहिंमें हुन चयो आहे त हुननि अदालती कमीशन जोड़ण जो मुतालबो कयो आहे। इन सॼे मामले ते पुलिस ऑफिसर मुबैना मुक़ाबला कनि था, उनखां पोइ हेठि सतह ते खणी ऑफिसर मुक़ाबला कनि था, पर मथी सतह जा ऑफिसर कचे में हुजण जी बहानो ॼाणाए, मीटिंग हुजण जो बहानो ॼाणाए, साम्हूं अची इहो ॿुधाइण जी हिमत बि महसूसु नथा कनि त इहो मुक़ाबिलो असली आहे जाली आहे, या उन्हनि जे मथां जेको इल्ज़ाम आहे उहो पंहिंजा जेके पांद आहिनि उहे आजा कराइण जी कोशिशि भी नथा कनि। इन सॼे मामले ते अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे अमर शर साहब आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि फैज़गंज जा। शबीर काइमखानी साहब आहिनि, MQM जा अॻुवान आहिनि, कुझु देरि में असांखे उहो बि जॉइन कंदा। बारी शर साहब आहिनि, हीअ जेको मक़तूल नौजवान आहिनि इन्हनि जो चाचो आहे, उहे बि असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। अमर साहब, हीउ जेको मामिलो जेको आहे फैज़गंज में गुज़िरियल ॾींहुं जेको पेश आयो आहे उन में आहे छा मामिलो? हीअ जेका मुबैना ऑडियो आहे उन में केतिरी सदाकत आहे? छा ॿुधाइनि था हिननि जा वारिस? त छा कहिड़े मामले ते शिराज राजपर साहब सां तकरार हलंदड़ हो ऐं मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि त को फ़ैसिलो पहिरियां थियो, उन ते को शिराज राजपर साहब ते को ॾंड बि पियो आहे, सॼो मामिलो छा? सभ खां पहिरियों त महिरबानी सुभान, जीअं तव्हां पहिरीं चई वियो त आए ॾींहुं हीअ असां वटि जेको अलिमियो आहे त जेको आहे माना सिंध में जेके पुलिस जा जेके जाली मुक़ाबला, जुड़तू जेके पुलिस मुक़ाबला इहे थियनि पिया। गुज़िरियल राति देरि सां तक़रीबन 1 बजे धारा फैज़गंज में इहो थियो आहे त कोडलालू थाणे जी हद आहे जिथे ॻोठु आहे फ़क़ीर अली नवाज़ हिसपाणी। उन में इहो थियो त जेको आहे फ़क़ीर अली नवाज़ शहर ॻोठु आहे जेके लूठी बि सॼो थो वञे पियो। ऐं उन में थियो ईअं त राति 1 बजे जेके 3 जेके हुया नौजवान उन्हनि खे मुबैना मुक़ाबले में मारण खां पोइ RSC फैज़गंज में उन्हनि खे आंदो वियो, मुंतक़िल कयो। पर अहिड़े तरीक़े सां उनखे उते मुंतक़िल कयो वियो आहे त जेको राति जो 1 बजे मूंखे उतां अस्पताल जो डॉक्टर फ़ोन थो करे त जेके पुलिस जी हिकिड़ी वैन आई आहे, जेके 3 माण्हू डेड बॉडी उछलाए करे उहे भॼी विया आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं हिते सुवाल थो पैदा थिए, जेकॾहिं 20 लख इनाम याफ़्ता हुयो ॾोहारियो, त पुलिस भॼे छो पई? उनखे त सुठी ॻाल्हि, हिते पुलिस बीहे आहे, उनखे जेको पंहिंजो उनखे एप्रिशिएट कजे पुलिस खे, पर पुलिस छॾे भॼी वई आहे। ऐं उनखे पोयां उहो आवाज़ थो ॾे डॉक्टर बाबा तव्हां केरु आहियो, धाड़ेल आहियो, चोर आहियो, तव्हां 3 डेड बॉडी छॾे भॼी विया आहियो। जेका पोइ ख़बर पई त उहे 3 ॼणा शर बिरादरी सां तालुक़ु हुयो ऐं उन में हिकिड़ो जेको आहे गुलाम मुस्तफ़ा जेके मुजू, उनखां पोइ उनजो ॿियो भाइटियो हुयो आकिब आकू, ऐं उनखां पोइ हिकिड़ो हुयो मौला बख़्श शर। 3 जेके आहिनि उहे नौजवान आहिनि जिन खे कोडलालू पुलिस जेको कयो आहे। उनखां पोइ जीअं जीअं सुबुह थींदो त इहा वांगुरु ख़बर पखिड़जंदी वई ऐं जेके वारस हुया उहे अस्पताल पहुता। उन्हनि सरासर इनखे जेको आहे जुड़तू मुक़ाबिलो करार ॾींदे इहो इल्ज़ाम हुयो त आकिब शर मथां पुलिस जा
ठहियल केस हुया, जीअं पुलिस केस ठाहींदी वेंदी आहे ईअं आकिब जे मथां केस हुया। मुजन ते को बि केस कोन हो ऐं मुजन एक्स आर्मी पर्सन हुयो ऐं हाज़ुर सर्विस आर्मी पर्सन जो भाउ आहे, जेको हाणे थोरी देरि में तव्हांखे जॉइन बि कंदो, तव्हां चओ था भारी, त उहो उन आर्मी पर्सन आहे। त उनखे उन ते को बि केस दाख़िल कोन हो, उनखे बि उन्हनि मारियो आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि, नंढो हिकिड़ो छोकिरो बि गॾु हुन सां वियो आहे, जेको चई मां बि तव्हां सां गॾु हलां थो, एसिड घुरायो आहे। हीअ यको डील हले पई हिकिड़ी त सरेंडर करण जी, त बाबा जीअं हाणे हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त बाबा सरेंडर कयो, इन हिसाब सां ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं त बाबा तव्हां हीअ सरेंडर असां छोकिरा करायूं था। ऐं इन सरेंडर करण जे धोखो ॾेई SHO खुहारो जेको आहे कोलालू, उन नूर अहमद खुहारो, उन घुराए करे उन खां पोइ जेको उहो छोकिरो इंतज़ाम करे थो, हैरानगी थिए थी त उते हुनखे शराब बि ऑफर कई आहे, असां न पीअंदा आहियूं, ज़ोरी हुनखे शराब पीआरियो आहे। उन खां पोइ हुनखे चए थो हलो बांधी मानी था हली खाऊं होटल ते, सुठो होटल आहे बांधी मानी था खाऊं, जो न असां कोन था हलूं, ज़ोरी हुनखे खयो अथऊं ऐं मुगिया नाके ते मेरान हाईवे ते हुनखे गोलियूं हयूं अथऊं अची, सिधियूं सीने में गोलियूं अथऊं वेझो खां, ऐं उहो छोकिरे जूं अखियूं ॿधियूं अथऊं नंढे जूं, हथ ॿधा अथऊं, चई हाणे झंग अथई, ऐं हिते भॼी वञूं रड़ियूं कंदो, घर आयो आहे ऐं अची हुन जेको घर ॿुधायो आहे। सॼी सूरत हाल खां पोइ इलाइक़े में अफ़सोस गमारी हिकिड़ी सूरत हाल हुई, माण्हू अस्पताल पहुता, सुबुह जो उन लाश रखी मेरान हाईवे ते धरणो हुयो, जेको अॼु 6 कलाक जारी रहियो, 6 कलाक धरणो जारी रहियो। ऐं हाणे 6 कलाक खां पोइ हाणे उहो धरणो ख़तमु कयो आहे। DSP आयो आहे, उन चयो आहे त तव्हां जेका FIR आहे उहा SHO ते चओ, जंहिं ते चओ हिकिड़ी कमेटी ठहंदी, ऐं उन खां पोइ कमेटी उहा जेको अगरि उहा ॾोही साबित थिया पुलिस वारा त उनखे FIR दाख़िल इन बिहाफ ते उन्हनि हिन वक़्तु पंहिंजो उहो जेको धरणो ख़तमु कयो आहे। ॿी तव्हां ॻाल्हि ॿुधाई शिराज साहिबु MP असांजो बैरिस्टर शिराज राजपर शौकत, बिल्कुलु इन जो हिकिड़ो 2 महीना अॻु में इन जो ज़मीन जो इशू हलंदड़ हो, जेको उहे चवनि पिया जेके शर बिरादरी वारा हो त ज़मीन जो मसइलो जेको आहे शिराज साहिबु इन करे असांखे तंग पियो करे, पर शिराज साहब बार बार काफ़ी दफ़ा KTN सां ॻाल्हि मूंसां ज़ाती तौर ते ॻाल्हायो त अहिड़ो को मुंहिंजो मसइलो न आहे, ऐं ॾोहारी आहिनि ई सिलेंडर कनि। ऐं जेका ऑडियो हले पई, जेका ऑडियो 2 महीना पुराणी ऑडियो आहे, जंहिंमें हू हुनखे चए थो त जेको आहे ज़मीन मुंहिंजी आहे ऐं तव्हां छो जेको आहे उते कब्ज़ो कंदो, करे ॾेखारियो, मतिलबु धमकीअ में जेका ऑडियो उहा बि अॼुकल्ह सोशल मीडिया ते हींअर वायरल थी आहे, जेका 2 महीना पुराणी आहे, उहा 2 महीना पुराणी आहे, जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघे थो वाक़ई ज़मीन जो बि हिन जो मसइलो हुयो। अॼु बि मुंहिंजो बैरिस्टर शिराज शौकत राजपर सां राब्तो थियो आहे, उनजो मां दुबई आहियां ऐं मां घरू वज़ीर खे ख़त लिखियो आहे त फौरी तौर ते इंक्वायरी करे, मूंखे ॾुख आहे, उहे मुंहिंजा वोटर हुया ऐं मूंखे इन शइ जो अफ़सोस आहे त उनखे जेको आहे मारे अदालत खां मथां क़तल उनखे करार ॾिनो अथई ऐं हिन जांच जो पिणु उनजो मुतालबो कयो आहे। जी सुभाणे अमर तव्हां सां गॾु ई रहो, जेको आहे शबीर काइम खानी साहिबु आहिनि, अॻवान आहिनि MQM पाकिस्तान जा। वॾी महिरबानी शबीर काइम खानी साहिबु, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। शबीर साहिबु, हीउ ॾिसो पिया दादू वारो वाक़ियो अञा उनजो मामिलो हल न थियो आहे। इन खां पहिरियां शिकारपुर में मुबैना पुलिस मुक़ाबले में नौजवाननि खे मारियो वियो, पुलिस एहलकारनि ते ॾंड थी लॻो, फ़ैसिलो थियो, उन्हनि पैसा भरे ॾिना। आए ॾींहुं साईं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस पंहिंजी अदालत लॻाए छॾी आहे, रोज़ माण्हुनि खे मारे पई। छा सम्झो था साईं, आख़िर छा कानून जी रिट न आहे? कंहिं पुलिस खे इहो एतिरो अख़्तियार ॾेई छॾियो आहे त वञो ऐं माण्हू मारियो, जॾहिं ताईं दिलि चवे उनखे धाड़ियल करार ॾियो। असली धाड़ियलनि खे त सरेंडर पॉलिसी तहत जेको आहे त हथियार फिटा करण जी ऑफर बि कई पई वञे। कीअं ॾिसो पिया सॼे मामले खे सर? शबीर साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे साईं? ठीकु आहे, ठीकु आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी त शबीर काइम खानी साहिब सां ॻाल्हि ॿोल थिए। आए ॾींहुं हीउ पहिरियों वाक़ियो न आहे, हिन खां पहिरियां जीअं मां चयो शिकारपुर में मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो, उन में उतां जेको आहे त पुलिस ऑफिसरनि ते इहो साबित थियो त उन्हनि नाहक नौजवाननि खे क़तल कयो, पैसा भरे ॾिना। हीउ दादू वारो वाक़ियो पंहिंजी जाइ ते सवाल आहे, हिकु माण्हू खे खणी करे टंगनि में गोलियूं हणी उनखे नाहक क़तल कयो वियो। आए ॾींहुं ऐं किथे बि इहो न आहे त अगरि ठीकु आहे हीअ जेके नौजवान मजन आके मौला बख़्श को अगरि केस बि हुयो त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे हा। ऐं हीउ जेको मामिलो आहे ख़ासि तौर ते हिन मामले में शक शुबा तमामु घणा इन करे वधनि था त मुबैना जेका ऑडियो आहे जंहिंमें शिराज राजपर साहिबु MP आहिनि, उहे चवनि था मुबैना आहे, हाणे उहो बाद में साबित थींदो त उहो ऑडियो असल आहे नकल आहे, छा मामिलो आहे, लेकिन हुन में इहो ॿुधी सघिजे थो। चवनि था त भई ख़तमु करे छॾींदुसि सभिनी खे, छा ते तव्हांजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे, जेको तोखे चयो आहे वञी करे हथियार फिटा कर, पुलिस वटि सरेंडर थी। हीउ जेको सॼो मामिलो आहे तंहिंजे करे घणो मशकूक आहे। ऐं उतां इहे बि जेका ज़रियनि जो चवणु आहे त हीउ जेको शिराज राजपर साहिबु आहे, इन्हनि ई पहिरियां को ॾंड भरे ॾिनो आहे इन नौजवाननि खे। असांजी कोशिशि हुई त शिराज राजपर साहिबु अचनि हा पाण त हू बहितर अंदाज़ में ॿुधाए सघंदा, हुननि ते जेको इल्ज़ाम आहे हू पंहिंजो पाण आजो कंदा। पर हीउ मामिलो तमामु मशकूक आहे। अचानक वरी हू दुबई आहिनि ऐं वरी अचानक जेका अदालती जांच आहे उनजो मुतालबो बि साम्हूं अचे पियो। ठीकु आहे, कोशिशि कबी त ठीकु आहे। शबीर काइम खानी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी।
तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु शबीर साहब ही आए ॾींहुं रोज़ सिंध में जेको आहे त जाली जुड़तू पुलिस मुक़ाबला थियनि था उन में नौजवाननि खे नाग जेको आहे क़तल कयो पियो वञे दादू वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे वरी फैज़गंज में हिकिड़ो ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे मुबैना तौर ते उतां जे मक़ामी जेको MP आहे उन ते इल्ज़ाम अचे पियो सर छा सम्झो था कंहिं पुलिस खे एतिरो अख़्तियार ॾेई छॾियो आहे त तव्हां वञी फ़ैसिला कयो पंज दर लॻायो ऐं माण्हुनि खे मारे छॾियो छा चवंदो सर इन सॼे मामले ते सभ खां पहिरीं त मां अफ़सोस कंदुसि जेको इहो वाक़ियो थियो आहे फैज़गंज मां शर बिरादरी जा जेका टे माण्हू जेके पुलिस हुननि खे क़तल कयो आहे मां क़तल हिन जे लाइ चवंदुसि त पुलिस बाक़ाइदा तौर पुलिस खे इहा इख़्तियार न आहे त उहो कंहिंजी हयाती या कंहिंजी जान सां खेॾे बिल्कुलु अगरि को ॾुआरी आहे बि त पुलिस जो कमु आहे पुलिस जो फर्ज़ु आहे त हुनखे गिरफ़्तार करे अदालत मां पेश करे बाक़ी इहो कंहिं इख़्तियार ॾिनो आहे पुलिस खे कंहिं पावर ॾिना आहिनि त हू कंहिं बि बिरादरी जा नाक माण्हू कंहिं मज़लूम खे फायरिंग करे क़तल करे त ही हाणे इहा त ख़ुदा खे ख़बर आहे मां हाणे कराची आहे मूंखे मां बि मीडिया ते मूं ॾिठो आहे ऐं त इहा हिकिड़ो वाक़ियो थियो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं ॻाल्हि हीअ आहे त तव्हां पाण चई चुका आहियो त इहा ॻाल्हि इहा सिंध मां पहिरीं वाक़ियो कोन थियो आहे इहे थींदा रहंदा आहिनि अॻे दादू में बि थियो त इहो पुलिस खे सोचणु घुरिजे ऐं पुलिस जा आला अमलदार आहिनि हुनखे सोचणु घुरिजे त हू जेका पुलिस जा अमल आहे हुनखे रोके हिन जे करे त ही त सफ़ा ऐं मां इहो त चवां थो ऐं बाक़ी जेका इंसानी हक़नि जी जेका तंज़ीम आहे इहो हुननि ते सोचणु घुरिजे त एॾो वॾो वाक़ियो थियो आहे पुलिस जो चवणु इहो आहे त ही ॾुआरी हुआ त वरी ॿीहर चवंदुसि अगरि ॾुआरी हुआ त हिनखे गिरफ़्तार करे अदालत मां पेश करे बाक़ी कंहिं हिनखे इख़्तियार ॾिनो आहे ज़्यादती आहे वॾी ज़्यादती नाइंसाफ़ी आहे शर बिरादरी सां हाणे ॿी ॻाल्हि इहा सम्झ अचे थी त ही हुते जेको मुक़ामी MP आहे शिराज राजपर हुननि हिननि खे मारायो आहे हिन जेको ज़मीन जो मसइलो आहे ज़मीन जो को जहिड़ो आहे अलाए छा आहे उहो त ख़ुदा खे ख़बर बहरहाल मुद्दात ॻाल्हियूं आहिनि त उहा हाणे हिनजी इंक्वायरी साफ़ शफ़ाफ़ हिनजी इंक्वायरी थिए ऐं जेको बि ॾुआरी आहे जेके बि अगरि पुलिस जो अमलदार इहो वाक़ियो कयो त उनखे हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे अच्छा साईं ॾिसो हिकु तरफ़ पुलिस इहो जेके कचे जा जेके धाड़ेल आहिनि उन्हनि खे मुतालबा कंदे पुलिस ऑफिसर्स ॿुधण में ईंदा आहिनि ॾिसण में ईंदा आहिनि त भई हथियार फिटा कयो हाणे जेके असली धाड़ेल आहिनि जिन ते केस आहिनि उन्हनि खे तव्हां हथियार फिटा करण जी अपीलूं कयो पिया ॿिए तरफ़ अगरि कंहिं माण्हुनि ते केस बि आहिनि त उन्हनि खे खणी फरमाइशी प्रोग्राम तहत मारियो पियो वञे नथा सम्झो त पुलिस अञा पाण क्लियर बि न आहे सॼे मामले ते करिणो छा आहे पुलिस खे न असल तव्हां सही था चओ पुलिस जेका असल कमु करणो आहे पुलिस कमु करे कोन थी जेको ॾोह थिए थो हिन सिंध मां ही ज़ाहिर असांजो सिर्फ़ु सूबो आहे असांखे सुञाणप आहे असांजो मान आहे ऐं सॼे मुल्क में असांजी हिकिड़ी सुञाणप आहे कल्चर जे पासे रिच असांजो कल्चर आहे पर ॾिसो जेका माण्हू अचनि था KTK या पंजाब मां जेका अचनि था सिंध में एंटर थियनि था त हुते जेका धाड़ियुनि जो हिकिड़ो राज आहे हिते ग़रीब माण्हुनि खे इहो धाड़ियल अगवा कंदा आहिनि ऐं पोइ हुनजा वीडियो हलाईंदा आहिनि वीडियो माइटनि खे ॾेखारींदा आहिनि त हीअ जॾहिं पुलिस किथे हूंदी आहिनि ऐं एॾा कई मतिलबु वाक़िया प्रूफ थिया आहिनि त पुलिस पाण हिते इन्वॉल्व हूंदी आहे त इहो त सोचणु घुरिजे इहो त कमु आहे गवर्नमेंट जो हुकूमत जो कमु आहे मौजूदा हुकूमत जेका 17-18 साल खां हीअ सिंध मां कमु करे पई हीअ दावा था कनि असां सिंध जो असां इहो कयो उहो कयो पर हालत तव्हांजे साम्हूं आहे त ग़रीब माण्हुनि खे क़तल करे रोड ते उछलाए थी शर बिरादरी सां एॾो वॾो दर्दनाक वाक़ियो थियो आहे त मां वरी कंडोलेंस कंदो अलाह साईं हुननि जी मग़फ़रत फरमाए ऐं असांजे माइटनि खे अलाह साईं सबर ॾे ऐं वरी मां वज़ीर आला सां बि गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे पुलिस खे थोरो लगाम ॾे तव्हांजे इन क़िस्म जा वाक़िया रूनमा न थियनि अच्छा सही हिकु तरह सां कमीशन पास पुलिस ऑफिसर्स आहिनि छा नथा सम्झनि पुलिस ऑफिसर जी साख ख़राबु थिए थी नंढे लेवल ते जुड़तू मुक़ाबला थियनि था किथे पुलिस वारा वांगार रहनि था कंहिं भोतार जी कंहिं वॾेरे जी छा नथा सम्झो त पुलिस ऑफिसरनि खे उनजी साख ख़राबु थिए थी इदारे जी साख ख़राबु थिए थी ऐं ख़ासि तौर ते माण्हुनि जो जेको आहे त अरवाह खजे थो पुलिस मां पुलिस मशकूक थींदी वञे पई नथा सम्झो त पुलिस ऑफिसर पंहिंजो जेको आहे रवैया आहिनि पंहिंजा दुरुस्त कनि त जीअं पुलिस जेको आहे त माण्हुनि अंदरि जेका हिकिड़ी साख आहे उहा बहाल थी सघे पहिरियों ई ऑलरेडी पुलिस ते केतिरियूं आङुरियूं खजंदियूं रहनि थियूं ऐं असल छा आहे त तव्हां जेके ॻाल्हि कई ऑफिसर सभु मजबूर आहिनि सभु मजबूर आहिनि जेको सिस्टम हिते असल ॻाल्हि आहे सिस्टम जी ख़राबी बिल्कुलु 17-18 सालनि खां हुकूमत कंदा ऐं एॾा पावरफुल आहिनि त ज़ाहिर हू बि डिॼनि था हीअ ट्रांसफर पोस्टिंग बि तव्हांखे ख़बर आहे सभु सियासी बेस ते थिए थी मेरिट ते कोन थी थिए जॾहिं मेरिट ते हूंदी आला अफ़सर जेका ऑनेस्ट क़िस्म जा अफ़सर हूंदा त मां सम्झां थो हिन मां का बहितरी ईंदी बाक़ी सिफारिशुनि ताईं पैसा वठी कंहिंजी पोस्टिंग थींदी खणी उहो SHO हुजे या SP हुजे त उहो DIG हुजे त पोइ सिंध जा इहे हाल थींदा उन मां का बहितरी कोन ईंदी हाणे असांखे सभिनि सिखणु घुरिजे पंजाब सां पंजाब में केॾी बहितरीन
उन्होंने कोशिश करे सिस्टम खे सही कयो आहे त असां अलाह साईं हर नियामतनि सां नवाज़ो असांजो सुबुह पोइते थोरी आहे अलाह जो शुक्र आहे असां जेतिरो फ़ख्रु कयूं घटि आहे पर असांजा जेका ही लीडर जेका असांजा न जेका हुकूमत सची थिए पंहिंजे सूबे सां त मां सम्झां थो मसइला सभई हल थी वेंदा न त ही अगरि न थी सचा थींदा त अञा बिगाड़ थींदो सिंधु अञा ख़राबी पैदा थींदी ठीकु आहे वॾी महिरबानी शबीर काइम खानी साहिब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे नाज़रीन तव्हां शबीर काइम खानी साहिब जी गुफ़्तगू ॿुधी आहे उहे चवनि पिया त अञा वधीक बिगाड़ पैदा थींदी सरकार खे पंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा बहितर अंदाज़ में अदा करणु घुरिजे आम तौर ते नंढो बि को वाक़ियो थींदो आहे पुलिस पंहिंजी कारकर्दगी लाइ प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा आहिनि ऑफिसर साम्हूं अची वेंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि ऐं जॾहिं बि अक्सर जुड़तू मुक़ाबला थियनि था त पोइ कन लाटार कनि था हिन वाक़े में बि कोशिशि हुई त DIG जेका सखर आहिनि उन्हनि वटि चार्ज आहे लाड़काणे जा DIG आहिनि नासिर आफ्ताब पठान साहब उन्हनि वटि सखर जी बि चार्ज आहे कोशिशि हुई त हू अचनि हा हुनजो मौक़िफ़ शामिल थिए हा पर हुननि ॻाल्हाइण जी ज़हमत महसूसु न कई अहिड़े तरीक़े सां SSP जेको आहे ख़ैरपुर सां असांजी कोशिशि हुई त हू अचनि अची करे पंहिंजो मौक़िफ़ ॿुधाईंदा ऐं अगरि वाक़ई हू धाड़ियल हुया त उन्हनि बाबति ॿुधाइनि पर पुलिस खे इहो किथे बि अख़्तियार कोन्हे त को धाड़ियल बि अगरि हुजे त उनखे पुलिस पाण फ़ैसिलो कंदी पोइ हीअ अदालतूं छाजे लाइ आहिनि पोइ अदालतूं बंदि थियनि ऐं सिर्फ़ु पुलिस वारा पाण ई फ़ैसिलो कनि क्लियर कनि त केरु धाड़ियल आहे केरु चोर आहे ऐं पुलिस पाण जज़ा ऐं सज़ा जा अगरि अमल कंदी त पोइ हीअ मुंहिंजो न आहे ख़्यालु त पोइ हीअ अदालतूं कहिड़े कम लाइ आहिनि छो आहिनि तंहिंजे करे हीअ जेको पुलिस जी साख ते तमामु वॾो मामिलो आहे अमर साहिबु हीअ ॿुधायो त हीअ जेको कुझु चयो वञे थो त भई हिननि जेका पहिरियां इहे 2-2.5 महीना पुराणी ऑडियो आहे उन खां पोइ शिराज राजपर साहिब सां हिकिड़ी ॿी वीडियो आहे जंहिंमें मुबैना तौर ते हिकु माण्हू अॻियां वेठो आहे हीअ 3 नौजवान पोयां वेठा आहिनि ॿुधाए वञे थो त हीअ कराची में विया फ़ैसिलो थियो ऐं शिराज राजपर साहिब ते ॾंढ लॻो त भई तव्हां पुलिस जे मदद सां पहिरियों हिननि जा घर बिल्डोज़ कराया आहिनि उन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ख़ाली अफ़वाहूं बि हूंदियूं आहिनि कुझु शयूं पर हिन में त इहो जॾहिं बिल्कुलु ईअं थियो जंहिंखे मां तव्हां ॿुधायो त लगातार MPA बैरिस्टर शिराज शौकत राजपर जेको असांजो आहे इन ॻाल्हि खां डिनाए कंदो रहियो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ॿिन्ही जो मसइलो ई न आहे ॾोहार जो मसइलो आहे पर वरी असां ईअं बि ॾिठो त वरी साॻियो ई जेको ख़ासि न उहो ऑडियो लाइ छा चवंदा ऑडियो मुंहिंजी आहे सर ऑडियो जे लाइ त बिल्कुलु ऑडियो उन्हनि जी आहे ऑडियो ते त जॾहिं उहा 2 महीना अॻु वायरल थी ऐं शहर कम्यूनिटी जे माण्हू रखणु शुरू कई त पोइ इहो जेके हाउस जा माण्हू हुया जेके हिन जा पंहिंजा माण्हू हुया उन्हनि इहा ॻाल्हि तस्लीम कई ऐं त शिराज साहिब जी ऑडियो आहे ऐं वाक़ई आहे जेको आकिब छोकिरो जेको क़त्ल थियो आहे उन जी आहे उन सां ई ॻाल्हाए पियो आकिब सां ई ॻाल्हाए थो 3 फुट जो 3 फुटनि जो तूं आहीं तूं छा कंदे बिल्कुुलु आकिब ऐं मुहतरम बैरिस्टर शिराज शौकत राजपर जी बिल्कुलु आहे उन खां पोइ विच में चङा आया जेके बि आया उन में विच में वेठा माण्हू वेठा पोइ ज़हीर ख़ान हाजाणो आहे जेको ख़ासि माण्हू आहे बैरिस्टर शिराज शौकत राजपर जो MPA साहिब जो उन्हनि खे कराची खां खंयो आहे जेका तव्हां वीडियो जी ॻाल्हि कयो था गाॾी में जेको टिकटॉक ठाहींदा वञनि था उन में इहो ज़हीर ख़ान हाजाणो हुनखे खणी कराची वियो कराची वरी उन बैरिस्टर शिराज शौकत राजपर सां मुलाक़ात कराई हुई उन्हनि जी मुलाक़ात कराई उन जा मसइला जेके मुसलत जेका थी त भाउ ठीकु आहे असां जेको आहे हाणे तव्हां बि बाबा चुप करे वियो असां बि उन खां अॻु में हुनजे ॻोठ में पुलिस पिकट क़ाइमु कई वई हुई उते बख़्तर बंदि गाॾियूं बीठल हुयूं उनजे घर उनजा बिल्डोज़ थिया हुया उन खां पोइ ही मामिलो थियो त हुननि चयो हाणे एतिरो मसइले खे उंघायूं कोन था पोइ हीअ विच में टाकड़ी कई हाजाणी साहिब ऐं पोइ हुनखे उहो खणी वियो उन्हनि में आकिब बि शामिल हो जेको आकिब जंहिं ते 40 लख इनाम हुयो उहो ख़ुदि शामिल हुयो जंहिं उते MPA साहिब सां गॾु उन फोटू बि कढिया हुया उते उहे फोटे MPA साहिब जे हाउस तां ख़ुदि वायरल थिया हुआ माना उन्हनि ख़ुदि हाउस वारनि ई जेको वायरल कयो चोर आहे उनखे चए थो सरेंडर थियो ऐं वरी साॻे टाइम ते उन्हनि सां वेही फ़ैसिला करे थो उन्हनि सां वेही करे जेको बि ठाहिनि था उन सां गॾु वीडियो बि ठाहिनि था अच्छा उहो जेके ॾंढ जी रक़म आहे जेको ॿुधाइनि था त भई इहो साबित थियो फ़ैसिले में त हीउ बिल्डोज़ पुलिस जी मार्फत तां घर बिल्डोज़ कराया तंहिंजे करे तव्हां उन्हनि खे भरे ॾियो उन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे पैसा भरे ॾींदा इन में इहो त जेके ॾोहारनि जा घर हुया इहो तइ थियो जेके ज़री नोट असांखे ख़बर पई आहे त ॾोहारनि जा घर उहे न पर हिकिड़ो उन में आर्मी पर्सन हुयो उन उते पर आर्मी जे तौरु सोर्स लॻायो उन जे लाइ जो असां उनखे भरे ॾींदासीं उनखे असां पंहिंजो घर जेको नए सिरे सां ठाराईंदासीं बाक़ी ॿियनि जो जेके ॾोहारी आहिनि उन्हनि सां असांजो को तालुक न असां उनखे घर ठाराईंदासीं सही ठीकु आहे कोशिशि कबी त बारिशर साहिब आहिनि उन सां राब्तो न पियो थिए ऐं वक़्तु थियो आहे मुख़्तसिर हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि अचिबो ऐं कोशिशि कबी त बारिशर साहिब आहिनि जेके मक़तूल जा चाचा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं त आख़िर हुननि जो जेको आहे त शिराज राजपर साहिब सां मामिलो छा आहे इहा जेका ऑडियो आहे उनमें केतिरी सदाकत आहे वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार ब्रेक खां पहिरियां पाण ज़िक्र कयूं पिया त फैज़गंज में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जुड़तू पुलिस मुक़ाबले में 3 नौजवाननि खे पुलिस फुल फ्राए करे छॾियो आहे इन सॼे मामले जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कई आहे हाणे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे बारिशर साहिब आहिनि मक़तूल जा चाचा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल वॾी महिरबानी अब्दुल बारी साहिब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे अब्दुल बारी साहिब पहिरियों हीउ ॿुधाइजो त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो कीअं पेश आयो आहे
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सर। सर अर्ज़ इहा त कल रात जेका गुज़रियल रात 12 बजे मां ड्यूटी ते हुयुसि, मूंखे कॉल कई घरऊं त SHO नूरदीन खुआरो साहब उन के हवाले सां मुंहिंजे भाउ गुलाम मुस्तफ़ा खे घुरायो कुझु ॾींहं पहिरियां त बाबा तव्हां वटि छोकिरा पुलिस मुक़ाबले जे हिक केस में रूपोशन, उहो केस में उहे छोकिरा असांखे पेश कराया वञनि त असांखे बहितरीन मुताबिक़ SP साहब शेरा साहब जो ऑर्डर आहे त असां पंहिंजे इलाइक़े खे अमन सां ॾिसूं था। सही। उन हिसाब सां सर जीअं असां SHO साहब करे वियो आहे उते। ठीकु आहे। अच्छा, मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे पियो? अब्दुल बारी साहब तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। चुनी त न पारींदो खुआरे साहब उते क़ुर पाक ते हथ रखी चयो आहे चिशमदीद गवाह हुआ आकाशिफ अली। ठीकु आहे। अब्दुल बारी साहब तव्हांजो आवाज़ मूं ते न पियो अचे, शायदि नेटवर्क जो मसइलो आहे। तव्हां ॾे वरी रिपीट कजो, अगरि मुंहिंजो अगरि तव्हां आवाज़ ॿुधी सघो पिया त हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो, तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। जी जी सर। जी जी हाणे ॿुधायो। जी सर जेको मुंहिंजे भाउ सां गॾु हुयो काशिफ, मुंहिंजो भाटियो नंढो आकिब जो भाउ जी, हू 14-15 सालनि जो आहे सर, गॾु हुयो हुन सां हू अखियुनि ॾिठो। सही आहे। ठीकु आहे। अब्दुल बारी साहब जो आवाज़ असां ताईं न पियो अचे, मगर नेटवर्क जो उते प्राइवेट माण्हू पुॼी विया आहिनि, जी न वर्दी में न छा न स्टेट जा माण्हू, प्राइवेट माण्हू अची सर चलो पुलिस मुक़ाबले मारबो आहे, हिकु ॿ गोलियुनि में हिन खे बाक़ाइदे पूरो बरस्ट हयूं वियो आहे दुश्मनी जे तहत सर। सही। पर उन खां पोइ मुंहिंजे भाटे खे क़तल करे छॾियो, उन खां पोइ मुंहिंजो ॿियो मालोटो फुफाट जो पुटु उनखे बि क़तल करे छॾियो SHO साहब। SHO साहब। अच्छा बारी साहब नूरदीन बारी साहब मूंखे ॿुधाइजो, घरां तव्हां पाण पेश कराया, पुलिस घरां अची वठी वई आहे, छा मामिलो? साईं पेश करण जो मामिलो उतां मामिलो इहो हुयो त मुंहिंजे भाउ खे हुन कूड़ो दांसो ॾिनो। सही। ठीकु आहे। नेटवर्क जो इशू आहे, कोशिशि कबी असांजो अब्दुल बारी सां वरी ॿीहर राब्तो थिए। अच्छा मूंखे ॿुधायो त हीअ जेका ऑडियो में राजपर साहब चवनि पिया त भई मूं वटि बलूचिस्तान जा ज़हरी कश्मीर जा माण्हू मूं वटि रहनि था, मूं वटि कोई बि माण्हू मूं वटि अचे, ऐं छा वाक़ई उन्हनि वटि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू हुते रहनि था? अमर साहब ॾिसो सर, हाणे सॼी सिंध जी हालत आहे त जेके बि असांजा वॾेरा आहिनि भोतार आहिनि, पर बेसिकली मां इहा ॻाल्हि कंदुसि त बैरिस्टर शिराज शौकत राजपर हिकिड़ो बैरिस्टर आहे ऐं नौजवान आहे, पढ़ियो लिखियो नौजवान आहे। घटि में घटि उनखे अहिड़ी ॻाल्हि न करणु घुरिजे त मूं वटि ॾोहारी क़िस्म जा माण्हू रहनि था, ऐं इहा बि मुबैना ऑडियो आहे, इहा बि मुबैना ऑडियो आहे। असां नथा चई सघूं हथमी त बाबा शिराज साहब बि आहे, पर शिराज साहब नाले सां मनसूब ज़रूरु इहा बि आहे त बाबा मूं वटि मुख़्तलिफ़ बलूचिस्तान जा ॾोहारी रहनि था, तव्हां छा कंदो, ऐं उहे रहनि था पिया सरेआम मुंहिंजे बंगले ते उहे रहंदा आहिनि। इहा बि उनजी उहा ई मुबीना ऑडियो आहे जीअं हुन वारी आहे आकिब सां जीअं ॻाल्हायो आहे शिराज शौकत राजपर साहब। ऐं अॼु उहो ई साॻियो शिराज राजपर साहब सां राब्तो कयो आहे, मां दुबई आहियां, उन खां पोइ इहो हुनजो चवणु आहे त मां घरू वज़ीर खे बि लिखियो आहे, ऐं हीअ मुंहिंजा वॉन्टर बि आहिनि, इन जे करे जेको आहे मूंखे इन ते अफ़सोस बि आहे, इन जी जुडिशल इंक्वायरी बि घुर करे थो हिकिड़ी तरफ़, ऐं ॿिए तरफ़ जेके उते जेके कम्यूनिटी आहे शहर कम्यूनिटी, उनजो अक्सर सोशल मीडिया सॼो जेको भरियो पियो आहे, उन जेके डाउट आहिनि, जेके उहे शक आहिनि, उहे शिराज राजपर ॾांहुं वञनि था, ऐं जेके 2 महीना अॻु जेके तलखियूं हुयूं उहो सम्झनि था त शायदि उन्हनि तलखियुनि जे करे इन में MPA साहब जी इन्वॉल्वमेंट बि हुजे। ठीकु आहे, असांजी कोशिशि आहे त बारी साहब खां सम्झण जी कोशिशि कयूं त उन्हनि छा इहे जेके मक़तूल हुआ उन्हनि छा ॿुधायो, उन ऑडियो कॉल बाबति छा ॿुधायो हो, फ़ैसिले बाबति छा थियो, किथे फ़ैसिलो थियो, छा वाक़ई हिकु त आम तौरु चयो थो वञे त हीअ जेका वीडियो में नौजवान वेठा आहिनि हे राजपर साहब ॾे वञनि पिया, फ़ैसिले लाइ वञनि पिया, हीअ मालिक पाण छा ॿुधाइनि था त वाक़ई को इन टाइप जो को फ़ैसिलो बि थियो हुयो जंहिंमें चयो थो वञे त राजपर साहब ते ॾंड लॻो त भई तव्हां हुनजा नाक घर डराया आहिनि, उनजा पैसा भरे ॾियो। कोशिशि कबी असांजी त बारीशर साहब सां हिकु भेरो ॿीहर असांजो राब्तो थिए, उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयूं त छा मामिलो हुयो, छा वाक़ई कंहिं ज़मीन जे मामले ते शिराज राजपर साहब सां हिन जो को मामिलो हलंदड़ हो, फ़ैसिलो जेके फ़ैसिले बाबति ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि में केतिरी सदाकत आहे। अच्छा हीअ ॿुधायो त हाणे जॾहिं धरणो लॻल हो उन वक़्तु जेके माण्हुनि तव्हां सां ॻाल्हि ॿोल कई आहे,
या जॾहिं तव्हां शीराज राजपाल साहिब सां ॻाल्हि ॿोल कई त तव्हांखे हुननि छा चयो? बिल्कुलु मुंहिंजी हिन प्रोग्राम खां थोरी अॻु में ॻाल्हि थी शिराज साहिब सां दुबई हुया, हुन साफ़ इन शइ खां इनकार कयो त अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे त को हिन में मुंहिंजी का इन्वॉल्वमेंट हुजे का ज़रे जी बि, ऐं इहा सिधो सो हिकिड़ा क्रिमिनल माण्हू आहिनि ऐं ॾोहारी आहे आकिब ते 30 लख रुपया इनाम रखियल आहे, 40 लख। तव्हां इहो सवाल न कयो त हू आकिब जंहिंसां ॾोहारी सां तव्हां ॻाल्हायो था हुनखे चओ था त भई तव्हां वञो वञी करे सरेंडर थियो, मां तव्हांखे चवां थो? जी बिल्कुलु बिल्कुलु, इहो ई माण्हुनि खां पुछो त ॾोहारी तव्हांजी दावत हिकिड़ी दावत में तव्हां बि आहियो, हुन दावत में ॾोहारी बि आहे। हा ॾोहारी बि आहिनि, त हुन चयो त इहे तक जा मुंहिंजा माण्हू आहिनि, मुंहिंजा वोटर आहिनि, हुन सां मेल जोल करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे, त मां हुन सां मिलां थो, पर मां हुनखे हिदायत इहा कई त पोइ तव्हां सरेंडर कयो वञी ऐं सिर्फ़ु मतिलबु त माना हू इनखे ऑन कंदा न, उहा ऑडियो सही आहे। हा इन जो मतिलबु चए थो मां इहो चवां थो, माना ही जुमिलो चयो आहे, ही मां सरेंडर वारो जुमिलो मुंहिंजो आहे ऐं ही घर ड्राए तव्हांखे सवा तबाह करे छॾींदुसि, इहो जुमिलो मुंहिंजो न आहे, इहो कीअं मुमकिन आहे? हा न सर ॾिसो ऑडियो जेका ऑडियो त मां चवां थो त हुनजे हाउस जे माण्हू ऑन कयो ऑडियो खे ऑन कयो आहे, त मां बिल्कुलु चयो आहे, हुन पाण खणी शिराज साहिब नथो इहा ॻाल्हि न चई आहे त मां इहा मुंहिंजी ऑडियो आहे, पर बाक़ी सभु सम्झनि था त जुमिलो जंहिंमें चए थो त भई मां हुनखे मुंहिंजे तक जा माण्हू मां हुनखे सलाह ॾिनी तव्हां वञी करे हो थियो। हा सरेंडर कयो, उहो त चवंदो रहियो आहे, जॾहिं बि शिराज साहिब सां ॻाल्हि थी आहे त उन ई ॻाल्हि कई आहे त भाई ॾोहारनि जो हल इहो आहे त सरेंडर कनि वञी, मुंहिंजे इलाइक़े में बदमनी आहे ऐं सॼी सिंध जो इहो आहे, इहो घरू वज़ीर जो आहे त बाबा जेको आहे कनि सरेंडर कनि वञी, सिंध हुकूमत जी पॉलिसी आहे, पर ॾिसो ॿिए पासे पॉलिसी आहे सरेंडर करण जो नतीजो इहो निकितो तव्हांजे साम्हूं। अच्छा उनखां अलावा मूंखे इहो ॿुधायो त आमतौर इहो बि चयो वेंदो आहे त हीअ जेके माण्हू आहिनि, जीअं चए थो मुंहिंजे इलाइक़े जा मुंहिंजा वोटर आहिनि, पर आमतौर चए थो हीअ जेके आकिब हुजे या हीअ जेके नौजवान आहिनि, हीअ जे इलेक्शन मुहिम सां गॾु बि रहिया आहिनि, जा सपोर्टर रहिया आहिनि, ख़ासि तौर खां माण्हू मुख़्तलिफ़ हंधि कमु वठंदो रहियो आहे, इन ॻाल्हि में केतिरी सदा कंदा? सर बिल्कुलु ईअं ई आहे, पीपुल्स पार्टी सां बिलोंग कनि था, पीपुल्स पार्टी सां बिलोंग कनि था, जेको तव्हांजे मौलाना आहे नजमुल हक़ फारूकी जेको अॼु हुयो, ऐं बैरिस्टर शिराज राजपाल जो चवणु इहो हुयो त मुंहिंजो हुन सां राब्तो आहे, जेके धरणे में वेठल माण्हू आहिनि उनजो चवणु हो त मुंहिंजो कंटिन्यू सां राब्ते में आहियां मां, ऐं इहे मुंहिंजा माण्हू आहिनि राब्ते में आहियां, ऐं जेका हुन सां जेको अदालत खां मथां क़तलु थियो आहे इन जे लाइ मूंखे हमदर्दी बि आहे, ऐं गॾु माण्हू सां जेको आहे सो जेको जुडिशनल जेका इंक्वायरी आहे उनजी हुन घुर कई आहे, त इन मतिलबु त हुन सां राब्ते में बि आहे, जेका मुतासिर धुर आहे। अच्छा तव्हांजी SSP सां ॻाल्हि थी हुई, छो त मां त कोशिशि कई त हुन सां ॻाल्हायूं, हुनखे प्रोग्राम वठूं, पर मुंहिंजो त हुन फोन अटेंड न कयो। तव्हांजी ॻाल्हि थी, तव्हां हुनखे सवाल न कयो त भई हिकु तरफ़ तव्हांजी पॉलिसी आहे, उहे धाड़ेल जेके इनाम याफ़्ता धाड़ेल आहिनि उन्हनि खे तव्हां मिनथू कयो था त अचो सरेंडर थियो, हथियार फिटा कयो, रेड कारपेट विछाया शिकारपुर में तव्हां धाड़ेलनि जे लाइ, पोइ हीअ अगरि वाक़ई तव्हांजे हिसाब किताब मुताबिक़ धाड़ेल ई खणी हुया, ॾोहारी खणी हुया, त पोइ हिननि ते फुल फ्राए करण जो छो इहा नौबत महसूसु तव्हां कई? हिननि खे छो फुल फ्राए कयो? जेके असली जेके कचे धाड़ेल आहिनि उन्हनि खे त तव्हां रेड कारपेट विछाए करे मानियूं सुठियूं खाराए, बकरे जा गोश्त खाराए, हथियार फिटा करायो पिया? बिल्कुलु SSP साहिबु कच्चे में पंजाब में जेको ऑपरेशन हले पियो उते ई हुयो, मुंहिंजी ॻाल्हि थी हिन प्रोग्राम जे हवाले सां, मां तव्हां प्रोग्राम में तव्हांखे जॉइन कंदा, ऐं तव्हां ॿुधायो त जेके कोल लालू फैज़गन में असां जेको थियो आहे त हेॾो सारो मसइलो थियो आहे, त इन लाइ तव्हां छा था चओ, जेके तव्हां पुलिस वञी ऐं माना अदालत खां मथां क़तलु कयो आहे, त उन बारे में हुन सिर्फ़ु एतिरो चयो त मां प्रोग्राम नथो ॾिसी सघां, ऐं मां कच्चे पंजाब में जेको आहे सो आहियां, उनखां पोइ बाक़ी हुन ज़हमत कोन कई कंहिं बि जवाबु ॾियण जी, सुवाल ॾियण जी। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी अमर साहिबु, तव्हांजी असांजी कोशिशि हुई त अब्दुल बारी सां असांजो राब्तो थिए आहे, नेटवर्क जो इशू आहे, ऐं हुननि सां जेका प्रॉपर जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा न थी सघी आहे, हू पाण वधीक बहितर अंदाज़ में ॿुधाए सघनि हा त जेके मक़तूल नौजवान आहिनि उन्हनि जी जेका मुबैन ऑडियो आहे उन जे बाबति छा चवणो हुयो, छा मामिलो हुयो, ज़मीन जे केतिरो मामिलो हुयो, पर आमतौर इहो क्लियर आहे त भई जेको आहे त शिराज राजपाल साहिब सां हुनजो मामिलो ज़रूरु हलंदड़ हो, हिकिड़ो फ़ैसिलो ज़रूरु थियो जंहिंमें घर ठाहिण जो मामिलो हो, पोइ अचानक ही जेके माण्हू आहिनि ही वरी फुल फ्राए थी विया आहिनि। पुलिस जी मां पहिरियों चयो, पुलिस जे ऑफिसरनि, पुलिस जे खाते जी साख जो तमामु वॾो मामिलो आहे, केतिरा सवाल उथनि था, अगरि किन माण्हू जा मामलात हुजनि, 62 माण्हुनि जा मामलात हुजनि, पुलिस उते वांगारू वारो किरदारु अदा करे, हिकु तरफ़ उन्हनि धाड़ेलनि खे रेड कारपेट विछाए करे जेको आहे त दावतूं खाराए उन्हनि खे हथियार फिटा करण जी ॻाल्हि आहे, उहा पॉलिसी आहे, त ॿिए तरफ़ वरी ईअं माण्हुनि खे घुराए करे उन्हनि खे नाक जेको आहे त अदालतनि खां मथां उनजो क़तल करण जो सिलसिलो आहे। ख़ासि तौर ते सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार साहिबु जे हीउ सॼो कलमदान खातो उन्हनि वटि आहे, उनखां पोइ हीउ नओं जेको IG आहे जावेद आलम ओडो साहिबु, उनजे लाइ तमामु वॾो हीउ चैलेंज आहे त पुलिस अंदरि इन क़िस्म जा माण्हू जेके तव्हांजी पंहिंजी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु वञनि पिया, तव्हां धाड़ेलनि खां हथियार फिटा करण जी ॻाल्हि कयो, उन्हनि खे जेको आहे त कानून मुताबिक़ जेको आहे पंहिंजे केसनि खे मोह ॾियण जी ॻाल्हि कयो, त ॿिए तरफ़ तव्हांजा जेके हेठियां पुलिस ऑफिसर आहिनि उहे वांगारू थियनि ऐं मुबैना पुलिस मुक़ाबलनि, जुड़तू पुलिस मुक़ाबलनि में माण्हुनि खे नाक क़तल कनि, ऐं जॾहिं हुन खां सवाल कयो वञे त हू नो कमेंट्स ॾेई करे पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कनि। तंहिंजे करे पुलिस जे जेको आहे त आला ऑफिसरनि खे इन सॼे मामले जो नोटिस वठणु घुरिजे, ऐं ख़ासि तौर ते हीअ जेके जुड़तू मुक़ाबला आहिनि, पुलिस खे जेको लाइसेंस ॾिनल आहे इंसाननि खे नाक क़तल करण जो, इहो हाणे ज़रूरु बंदि थियणु घुरिजे। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अलावा।